अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु आहियां अज़हर गुल सरकी। असांजो अॼोको प्रोग्राम जैकबाबाद ज़िले अंदरि जेका तालीमी सहूलतुनि जी खोट वारे हवाले सां आहे। जैकबाबाद सॼे ज़िले अंदरि जेके सरकार तरफ़ां लाइब्रेरीज़ क़ाइमु कयूं वयूं हुयूं उहे तक़रीबन नाकारा नज़र अचनि थियूं। हिन महिल उन्हनि जी हालति जेका आहे इंतिहाई हिकिड़ी तबाहकुन हालति आहे। न सिर्फ़ु जैकबाबाद शहर में पर गढ़ीखेरो तालको जिते तक बिल्कुलु लाइब्रेरी ॼणो आहे ई कोन। जेका तालके ठुल अंदरि लाइब्रेरी आहे उहा बि तबाही किनारे पहुतल आहे। जैकबाबाद शहर अंदरि जेके लाइब्रेरियूं आहिनि उहे बि अख़्तियार धणियुनि जी बेध्यानी सबबु उहे बि तबाही किनारे पहुतल आहिनि। उतां किताब चोरी कया विया आहिनि। उन्हनि जी बिल्डिंगूं जेके आहिनि उन्हनि खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। उते फर्नीचर कोन्हे ऐं उन खां अलावा ॿियूं जेके उते सहूलियतूं हुजणु खपनि उहे कोन्हनि, जंहिंजे करे इल्म जी जेका उञ आहे उहा उझाइण जे लाइ जिन माण्हुनि खे इल्म जो शौक़ु हुजे थो उहे अची करे अॻ में जेको हिते मुतालो कंदा हुआ पंहिंजी मयार ज़िंदगी बहितर बणाइण जे लाइ जेका इल्मी वुसत हासिलु करे पिए सघी आम माण्हू या जेको बेपहुच माण्हू शायदि जेके अमीरानो तबिको आहे माशरे जो उहो त जेको इल्म जो शौक़ु पूरो करे सघे थो उहो सभु सहूलियतूं ख़रीद करे सघे थो, पर जेको ग़रीब माण्हू आहे मिसकिन माण्हू आहे उन जे लाइ सरकार तरफ़ां जेके सहूलियतूं हुयूं उहे हिन महिल तक़रीबन न हुजण जे बराबरि रहियूं आहिनि। हाणे जैकबाबाद शहर जी हली मुख़्तलिफ़ लाइब्रेरीज़ में हली उतां जी सूरत हाल खे ॾिसंदासीं त उहे कहिड़ी सूरत हाल में आहिनि। अॼु हिते मौजूदु आहिनि असां सां जैकबाबाद जा हिकिड़े नामवर अदीब डॉक्टर ग़ुलाम नबी सदायो साहिब जन। उन्हनि खां पुछा कंदासीं त जैकबाबाद में जेका लाइब्रेरियुनि जी अहिड़ी बदहाली जो ज़िम्मेवारु केरु आहे, जेकॾहिं इहे लाइब्रेरियूं तबाह थी वियूं आहिनि त इनखे कीअं बहितर बणाए सघिजे थो, या हिते जेके किताब मौजूदु हुआ या जिन किताबनि जी ज़रूरत आहे उहे कीअं मैसर थी सघनि था, या हुकूमती बेध्यानी इल्म दुश्मनी वारो हिकिड़ो क़दम नज़र अचे थी। अचो त डॉक्टर साहब खां पुछा कयूं त हीअ समूरी सूरत हाल आख़िर छो बणी। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम अस्सलाम सर। डॉक्टर साहब तव्हां माशाल्लाह उस्ताद बि रहिया आहियो, उस्ताद आहियो बि सही ऐं बा इल्म शख़्सियत आहियो। तव्हां हिते बेनज़ीर शहीद बेनज़ीर भुट्टो जे नाले सां हीअ लाइब्रेरी बि उनजे नाले सां मनसूब कई वई हुई ऐं हिते उनखे डेवलप कयो वियो हो त जीअं शहर जा इल्म सां शौक़ु रखंदड़ माण्हू हिते अची कुझु घड़ियूं मुतालो करनि, त हिन लाइब्रेरी जी अहिड़ी बदतरीन सूरत हाल छो बणिजी वई आहे। साईं अज़हर गुल साहब तव्हांजी वॾी महिरबानी। ब्यूरो जी तरफ़ां तव्हां हिते आया ऐं सिंध टीवी हूअं बि मुख़्तलिफ़ वक़्तनि में अवामी मसइलनि खे पंहिंजे हथ में खणंदी रही आहे ऐं अॼु बि तव्हां हिते आया मां तव्हांखे ख़ुशि आमदीद चवां थो। दरअसल ॻाल्हि इहा आहे त ज़िंदगी जे मयार खे वधाइण जे लाइ ऐं समाजी तौर ते जेके समाज पंहिंजे पेरनि ते बीहणु चाहींदा आहिनि उन्हनि समाजनि खे इल्म जी ज़रूरत अशद हूंदी आहे ऐं जन समाजनि इल्म खे छॾे ॾिनो आहे, तालीम खे छॾे ॾिनो आहे, उहे समाज हमेशह तव्हां ॾिठो त उहे पुठिते रहिया आहिनि ऐं दुनिया जी में कॾहिं बि तरक़ी हासिलु करे कोन सघी आहे। पाकिस्तान वाहिद इलाइक़ो आहे जंहिंमें इल्म सॼी दुनिया जी भेट में तमामु घटि मयार जो मुयसरु थिए थो पियो ऐं वरी इन चइनि सूबनि में सिंध जेको सूबो आहे उहो सभिनी खां पस्त आहे इल्मी लिहाज़ खां। जॾहिं त पाकिस्तान ठहण खां अॻु में सिंध यूनिवर्सिटी जॾहिं क़ाइमु थी त उन दौर में सिंध यूनिवर्सिटी जो हिकिड़ो अहम मक़ाम हुयो ऐं दुनिया में जेके बि डिग्रियूं वेंदियूं हुयूं उनमें सिंध यूनिवर्सिटी जो वॾो अहम मक़ाम हुओ ऐं उनजी डिग्री खे वॾी अहमियत ॾिनी वेंदी हुई। पर अफ़सोस सां चवणो पए थो त सिंध में ॾींहों ॾींहुं जीअं जीअं पंहिंजी हुकूमत क़ाइमु थी ऐं असां सम्झोसीं त असांखे जेके आहिनि ॾुख दूरि थी वेंदा, इल्म जी रोशनी अची वेंदी, माण्हू सुधरी पवंदा, माण्हू पंहिंजे पेरनि ते बीहंदा, त पर अफ़सोस इहो आहे त ईअं कोन थियो ऐं ख़बर न आहे त उनमें केतिरियूं धुरियूं शामिलु आहिनि, असांजो केतिरो उनमें किरदारु आहे ऐं असां उनमें छा पंहिंजे इंतिज़ामिया सां, सियासतदाननि सां या जेके कर्ता धर्ता आहिनि उन्हनि सां खां पंहिंजो हक़ु वठण में केतिरी जुस्तजू कई आहे, केतिरो कमु कयो आहे, पर उनमें सभिनी धुरियुनि जा कसूर आहिनि ऐं उनमें असां बि कसूरवार आहियूं। पर हक़ीक़त इहा आहे त जिते समाज तबक़ाती तौर ते पलंदा आहिनि, निपंदा आहिनि ऐं जिते तबक़नि जो ज़हूर थींदो आहे उते माण्हू जेको लोअर क्लास जो माण्हू हूंदो आहे या जेको बॉटम क्लास जो माण्हू हूंदो आहे तबक़ाती तौर ते उन वीचारे जी हैसियत तमामु किरी पवंदी आहे। उहो पंहिंजा हक़ बि कोन घुरी सघंदो आहे, उनखे मजरूह कयो वेंदो आहे ज़हनी तौर ते
तो लॻे ईअं पियो त अॻे तबक़ाती तौर ते मुंहिंजो जेको पंहिंजो जीअं ऑब्ज़र्वेशन आहे, मुंहिंजो मुशाहिदो आहे त तबक़ाती तौर ते अॻे असांजो हीउ सॼो समाज जेको 3 तबक़नि में विरायल हूंदो हुयो। हिकिड़ो अपर क्लास, हिकिड़ो मिडल क्लास, हिकिड़ो लोअर क्लास। पर हींअर मां चवंदुसि त हर क्लास में तबक़ा थी विया आहिनि, 3 तबक़ा हर क्लास में थी विया आहिनि। इन करे बॉटम क्लास जेको आहे मां उनखे चाहींदुसि, इन करे त बॉटम क्लास जो माण्हू जेको आहे उहो वीचारो कुझु बि कोन थो करे सघे। मौजूदा दौर में जेकाबाद जेको आहे असांजो इल्मी लिहाज़ खां तमामु हिकिड़ो सुठो ऐं तमामु तालीमी लिहाज़ खां चङो कमु कंदड़ ज़िलो रहियो आहे। ऐं असां या असांजा जीअं औलाद जेका आहे असां उनखे जॾहिं पाण पढ़ायोसीं ऐं सुठे उस्तादनि वटि पढ़ियासीं त असांखे उहे उस्ताद यादि आहिनि। ऐं उन्हनि उस्तादनि जी तालीम ॾियण जो तरीक़ेकार ऐं उन्हनि जी कमिटमेंट शागिर्दनि सां स्कूलनि सां जेका हुई उहा कॾहिं बि विसारे कोन थी सघिजे पई। पर अफ़सोस इहो आहे त मौजूदा दौर में जॾहिं हथु वठी तालीम खे तबाही जे किनारे ते निपियो वियो त उन वक़्त में ज़ाहिर आहे सभु तबक़ा जेके उन में शामिलु थींदा आहिनि ऐं इहा हिकिड़ी अटल हक़ीक़त आहे। त जेकाबाद में अफ़सोस सां चवणो पवंदो त पाकिस्तान ठहण खां पोइ हिकदमि 4-5 लाइब्रेरियूं हिते मुंहिंजे नज़रनि में आहिनि जेकी हुयूं, जंहिंमें मुस्लिम लाइब्रेरी हुई, हिकिड़ी इस्लामी लाइब्रेरी हुई, हिकिड़ी इक़बाल लाइब्रेरी हुई, हिकु रीझाराम लाइब्रेरी हुई। ऐं इहे लाइब्रेरियूं जेके हुयूं हिते हिन नंढड़े शहर खे जे लाइ काफ़ी हुयूं ऐं हिते माण्हू मुताले लाइ ईंदा हुआ ऐं उते पंहिंजे इल्मी उजाईंदा हुआ। पर जीअं पाकिस्तान ठहियो ऐं जीअं असां तरक़ी ॾे माइल थियासीं त लाइब्रेरी जो फुक़दान थींदो वियो ऐं हिकिड़ी जेका रीझाराम लाइब्रेरी हुई उनखे म्यूनसिपल लाइब्रेरी जो दर्जो ॾेई उनखे पुराणी म्यूनसिपालिटी में जेका हींअर पुराणी म्यूनसिपालिटी सॼे थी उनमें मुंतक़िल कयो वियो ऐं अॻिते हली उन लाइब्रेरी खे असांजे सिंध जे अवामी शाइर ऐं जेकाबाद जे मशहूरु शाइर आलिम अब्दुल करीम गदाई जे नाले सां मनसूब कयो वियो। उहा लाइब्रेरी अॼु बि अब्दुल करीम गदाई जे नाले सां सॼी थी पई। पर उन लाइब्रेरी खे बि 2007 में जॾहिं शहीद बेनज़ीर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो वियो त उन लाइब्रेरी खे बि शहीद कयो वियो गॾोगॾु। उन लाइब्रेरी जा किताब बि ख़बर न आहे केॾांहुं हलिया विया, कुझु सड़ी विया, कुझु गुम थी विया ऐं लाइब्रेरी केतिरा ॾींहं बल्कि साल 2-3 उहा बंदि पई। डॉक्टर साहब, हिन महिल जेकबाबाद शहर में केतिरियूं लाइब्रेरियूं फंक्शनल आहिनि जिते माण्हू अची करे जीअं तव्हां ॻाल्हि कई त पंहिंजी इल्मी उञ उझाइनि था या उन्हनि खे केतिरियूं पंहिंजो फैसिलिटेट कयो वियो आहे? हिन वक़्तु त मुंहिंजे ख़्याल में जेको आहे त पब्लिक लाइब्रेरियूं 2 आहिनि। हिकिड़ी म्यूनसिपल लाइब्रेरी आहे, ॿी ही मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी आहे जिते हींअर पाण वेठा आहियूं ऐं जंहिंजो मां हिते सरकारी तौर ते फोकल पर्सन आहियां ऐं मां 2009 खां हिते कमु कयां पियो। ऐं ॿियूं नंढियूं लाइब्रेरियूं बि आहिनि हिते, पर वॾियूं पब्लिक लाइब्रेरियूं 2 आहिनि। हाणे जंहिं लाइब्रेरी में तव्हां वेठा हो त सभ खां मुख्य लाइब्रेरी ही सॾी वञे थी शहीद बेनज़ीर भुट्टो जे नाले सां जेका मनसूब आहे जिते तव्हां वेठा आहियो, त हिन लाइब्रेरी में केतिरा किताब मौजूदु आहिनि, केतिरियूं सहूलियतूं आहिनि ऐं कहिड़ी कहिड़ी शयुनि जी अञा खोट महसूसु थिए थी? हिते हिन लाइब्रेरी खे 2009 में ही फंक्शनल थी ऐं तॾहिं हिते डिप्टी कमिश्नर काज़िम हुसैन जतोई हुयो ऐं तॾहिं असां हिन लाइब्रेरी जे क़याम जे लाइ मूंखे हुन हिते फोकल पर्सन मुक़ररु कयो ऐं मूंसां हू राति ॾींहुं गॾिजी कमु कंदो हुओ, डिप्टी कमिश्नर काज़िम हुसैन जतोई साहबु। असां ॿिन्ही गॾिजी हिन लाइब्रेरी खे परवान चढ़ायोसीं। हीउ मैदान ख़ाली जिते हींअर तव्हां वेठा आहियो, हिते गुल गुलज़ार असां कयोसीं पंहिंजी महिनतुनि सां। अॼु ही लाइब्रेरी में हिकिड़ो वॾो फस्ट क्लास बाग़ आहे ऐं उनखां पोइ हिन लाइब्रेरी जे लाइ असां 6000 किताब ख़रीद कयासीं ऐं नओं फर्नीचर ख़रीद कयोसीं ऐं पढ़ाई जे लाइ वॾियूं टेबलूं ख़रीद कयूंसीं ऐं स्टडी टेबलूं जेके आहिनि, जेके रिसर्च ऐं स्कॉलर शागिर्द जेके असां रिसर्च स्कॉलर उन्हनि जे लाइ असां हिकिड़ो बंदोबस्तु कयोसीं हिकिड़े हाल में ऐं उन हाल में हिकिड़ियूं बहितरीनु टेबलूं उन्हनि खे रिसर्च जे लाइ ठाराहियूंसीं मख़सूस जेके वॾनि लाइब्रेरियुनि में हूंदियूं आहिनि। भला इहो एतिरो वेल फैसिलिटेट बि कयो वियो हिन लाइब्रेरी खे त पोइ हीअ तबाह छो थी वई? जीअं फंडिंग ख़तमु थी त असांजी लाइब्रेरी पोइते वञणु लॻी। पर साजिद जमाल अबड़ो डिप्टी कमिश्नर जेकाबाद खे जॾहिं थी आयो त उनखे सलाम आहे। उहो हिकिड़े अदीब जो पुटु हुयो, आलिम जो पुटु हुयो, उनखे इल्म सां जुस्तजू हुई, महिनत करे पियो उहो बि ॾाढो। उन मूंखे घुरायो ऐं मूंखे पुछे त तुंहिंजी कहिड़ी ज़रूरतूं आहिनि लाइब्रेरी जे लाइ। मूं उनखे सॼो ब्रीफ कयो ऐं उन लाइब्रेरी जे लाइ उहो फंड जेको आहे असांजो थोरो घटि आहे, पर फंड जेको आहे पंहिंजे गवर्नमेंट जे तरफ़ां पंहिंजी डिस्ट्रिक्ट जी तरफ़ां असांखे फंड ॾिनई ऐं लाइब्रेरी खे वरी फंक्शन बणायो वियो ऐं बहितरीनु अंदाज़ सां हीअ लाइब्रेरी कमु करे पई ऐं हिन लाइब्रेरी जे मार्फत ई असां हिते जनरल जॉन जेकब जो 150 साला जशन जे ॾींहं जे ॼमण जे ॾींहं जो मल्हायोसीं
ऐं उन मौक़े ते असां हिकिड़ो बहितरीनु किताबु छपायोसीं, वॾो सेमिनार करायोसीं लाइब्रेरी जी मार्फत ई। डिप्टी कमिश्नर हाणे असांजी हिकिड़ी दरख़्वास्त जेका आहे कल्चर डिपार्टमेंट खे उमाणी आहे त हीअ लाइब्रेरी जेका आहे कल्चर डिपार्टमेंट ॾे वञे। जेकॾहिं असां उन्हनि खे इहा ॾींदासीं लाइब्रेरी त इहो पाण बहितरु थींदो। पर उन लाइ बि लिखपढ़ थी आहे। जॾहिं कल्चर डिपार्टमेंट साह खणे कर खणे ऐं हीअ लाइब्रेरी पंहिंजे कंट्रोल में वठे, क़बूल करे, जॾहिं एडॉप्ट करे तॾहिं हीअ लाइब्रेरी जेका आहे माना हितां जी ज़िले इंतिज़ामिया पंहिंजी गिचीअ मां कढणु थी चाहे। हाणे जेकॾहिं कल्चर डिपार्टमेंट खे वियो त बि ठीकु आहे, पर जेकॾहिं डिप्टी कमिश्नर या ज़िला इंतिज़ामिया जेकॾहिं हिते इंतज़ाम करे हिन लाइब्रेरी खे हलाइण जे लाइ वरी कुझु न कुझु जेका आहे हिन जे लाइ पर मौजूदा तौर में तव्हां चओ था बंदि आहे। हिन लाइब्रेरी में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां ही लाइब्रेरी मनसूब आहे। हिन जी इलाही इमारत बि ॾाढी सुठी नज़र थी अचे। न्यूली शायदि बिल्डअप थी हुजे, हिनखे चंद साल थिया हुजनि। त हितां जे चूंडियल नुमाइंदनि कॾहिं अची हिन लाइब्रेरी जो विज़िट कयो आहे या हितां जी खोट वारी सूरत हाल ते को ॻाल्हियूं कयूं आहिनि या अहिड़े क़िस्म जी का यकीनदानी कराई आहे त हिते किताबनि जी खोट पूरी कई वेंदी, हिते माण्हुनि खे तहफ़ुज़ जो यकीन ॾियारियो वेंदो, हिते माण्हुनि खे ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं त शहर जा जीअं पंहिंजो इल्मु ज़ौक़ वारा माण्हू आहिनि उहे अचनि हिते। कॾहिं कोई हिते लड़ी आयो आहे चूंडियल नुमाइंदो? ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सियासी नुमाइंदनि खे हिते अचणु घुरिजे, दिलचस्पी वठणु घुरिजे। जॾहिं त इहे ॻाल्हियूं सभई उन्हनि खे ख़बर आहे ऐं उनखे इहा बि ख़बर आहे त हिते मां मुक़ररु आहियां ऐं उन्हनि सां मुंहिंजी मुलाक़ातूं बि थियूं आहिनि सिलसिले में, लाइब्रेरी जे सिलसिले में बि थींदियूं रहनि थियूं। पर हिते सियासी नुमाइंदा तमामु घटि आया आहिनि ऐं उन्हनि जेकॾहिं हिते दिलचस्पी वठंदा हीअ लाइब्रेरी बची सघे थी। छाकाणि जो तमामु घटि आया आहिनि, तमामु घटि इन सूरत में चई सघिजे थो जो जेकॾहिं उहे कुझु भेरा आया हुजनि, भला उहे कॾहिं आया आहिनि। जेके बि वॾियूं वॾियूं अहम शख़्सियतूं हिते जूं आहिनि सिंध जूं, उहे जॾहिं बि जैकाबाद में विज़िट कयूं उनखे हिते डिप्टी कमिश्नर वठी ईंदो हो ऐं सियासी नुमाइंदनि खे बि वठी ईंदो हो ऐं डेली हिकिड़ो माण्हू हिते विज़िट कराईंदो हो डिप्टी कमिश्नर काज़िम जतोई, जेको अची लाइब्रेरी खे ॾिसंदो हो ऐं डॉक्टर काज़िम जतोई जी बाक़ी कयल भींग मां हिकिड़ो क़दम ही चङो हो जेको तव्हां ॻाल्हि कयो था त हुन लाइब्रेरी क़ाइमु कई। साजिद जमाल हिकिड़ो ज़ाहिर आहे हिकिड़े पंहिंजो अदीब जो पुटु हो, शायदि उन रत जोश हुनखे आयो हुजे जो हुनजो इन तरफ़ तवजो थी हुजे। ॿी हिकिड़ी ॻाल्हि कंदासीं डॉक्टर साहिबु त भला तव्हां उस्ताद बि रहिया आहियो, कॉलेज जा उस्ताद रहिया आहियो, त हीअ बाक़ी जेके हाई स्कूल्स आहिनि या जेके कॉलेजूं आहिनि उन्हनि में के लाइब्रेरी जूं हिन वक़्तु तव्हांखे सहूलियत नज़र अचे थी? हुते आहिनि उहे फंक्शनल आहिनि लाइब्रेरी? सभिनी कॉलेजनि ऐं सभिनी स्कूलनि में लाइब्रेरियूं क़ाइमु हूंदियूं आहिनि ऐं बहितरीनु लाइब्रेरियूं हूंदियूं आहिनि। डिग्री कॉलेज बॉइज़ में हिकिड़ी बहितरीनु लाइब्रेरी क़ाइमु थियल हुई, छाकाणि जो मां काफ़ी टाइम पंहिंजी नौकिरी जो उते ॾिनो। क़ाइमु थियल हुई, हिन महिल हाल अहिड़ो आहे। उहा लाइब्रेरी जेका आहे तमामु बहितरीनु हुई, उते इंसाइक्लोपीडिया बि हुया, उते ॿिया रेफरेंस बुक बि हुया ऐं उहे किताब हींअर बि मौजूदु आहिनि। पर लाइब्रेरियूं सभिनी स्कूलनि में बि लाइब्रेरियूं क़ाइमु आहिनि, मूंखे ख़बर आहे ऐं सरकारी तौर ते फंड बि ईंदा आहिनि लाइब्रेरियुनि जे लाइ। पर अफ़सोस इहो आहे त लाइब्रेरियूं कंहिं बि स्कूल में कंहिं बि कॉलेज में उन अंदाज़ सां फंक्शनल न आहिनि जंहिं अंदाज़ सां थियणु घुरिजनि। छाकाणि जो लाइब्रेरी जो बुनियादी कमु आहे शागिर्दनि खे, शहर जे माण्हुनि खे, पब्लिक खे मुताले ते माइल करणु ऐं उन्हनि खे मुताले जूं सहूलियतूं मुहैया करणु। उन लाइ नयूं अख़बारूं, नवां रिसाला, नवां जेके इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में जेके इंफॉर्मेशन अचे थी नई दुनिया जी, उहा मुहैया करे ॾियणी आहे। त इहे सभु सहूलियतूं जेका हिन वक़्तु शहर जे तक़रीबन हाई स्कूल्स ऐं कॉलेजनि में हिन महिल लाइब्रेरी फंक्शनल नज़र नथियूं अचनि, तमामु घटि थियूं नज़र अचनि। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे ईअं सम्झो त न जहिड़ियूं आहिनि जेसिताईं मुंहिंजो पंहिंजो जेकी ऑब्ज़र्वेशन आहे त तमामु न जहिड़ियूं आहिनि ऐं थियणु घुरिजनि। इहो प्रिंसिपलनि खे, हेड मास्टरनि खे इन पासे तवजो ॾियणु खपे। सॼे ज़िले जे कंहिं बि हाई स्कूल में जेके लाइब्रेरियूं सरकार तरफ़ां मुक़ररु हुयूं उहे हिन महिल ॼणा न हुजण जे बराबरि आहिनि, बल्कि बिल्कुलु बि न आहिनि। जिते शागिर्दनि खे वञी करे इहा सहूलियत मैसर हुजे तो शागिर्द उते जेको फ्री पीरियड हुजे त उन में वञी मुताइलो करनि। न सिर्फ़ु स्कूलनि जी सूरत हाल अहिड़ी आहे पर सॼे ज़िले जे तालके गड़ी खेरे में का सरकारी लाइब्रेरी कोन्हे। तालके ठुल जी जेका लाइब्रेरी आहे उनजो हाल इंतिहाई हीणो आहे, बिल्कुलु उहा बि तबाही किनारे पहुतल आहे। जैकाबाद शहर में ॿियूं जेके क़ाइमु लाइब्रेरियूं आहिनि उहे बि बर्बादु थियल आहिनि। डॉक्टर ग़ुलाम नबी सदायो साहिबु जन पंहिंजी जेका हिकिड़ी बहितरीनु राय इहा बि ॾिनी त इन तरफ़ जेसिताणी सोसाइटी जो पढ़ियो लिखियो तबिको, बाशऊर तबिको इन तरफ़ गॾिजी करे तवजो न ॾींदो ऐं उहा पंहिंजी ज़िमेवारी न निभाईंदो त हीउ पासो सॼे जो सॼो ऊंधा थी वेंदो। हलूं था
मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके लाइब्रेरियूं क़ाइमु हुजनि हा उन्हनि तरफ़ असां हिन वक़्तु जैकोबाबाद शहर जे हिकिड़े इंतिहाई क़दीमी हिकिड़ो स्कूल आहे गवर्नमेंट हाई स्कूल जेके सॾिजे थो गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल जंहिंजो नालो सॾियो वञे थो उन में मौजूदु आहियूं। उते बि हिकिड़ी हुजण खां त लाइब्रेरी क़ाइमु आहे पर अंदरि हली ॾिसंदासीं त उन लाइब्रेरी जी सूरत हाल कहिड़ी आहे ऐं उते शागिर्दनि खे केतिरी सहूलियत मैसर आहे जो उन्हनि खे फ्री पीरियड्स में विहारे करे को मुताले जी उन जी जेका ज़रूरत पूरी करे सघिजे। हली अंदरि हली उन लाइब्रेरी जी सूरत हाल ॾिसंदासीं त उहा लाइब्रेरी कहिड़ी सूरत हाल में आहे ऐं हीउ कमिरो लाइब्रेरी जे राय मुक़ररु कयो वियो आहे। हिन में इहो चयो थो वञे त हिते मुतालो थींदो आहे। ही समूरी सूरत हाल ॾिसण खां पोइ इहो अंदाज़ो कर वाज़िह तरीक़े सां लॻाए सघिजे थो त हिन सूरत में शागिर्द कहिड़े तरीक़े सां वेही मुतालो कंदा हूंदा ऐं अंदरि जेके बेंचिस पियूं आहिनि जेके टेबल्स पिया आहिनि जेके चेयर्स पियूं आहिनि उन्हनि जी कंडीशन ॿुधाए थी त हितां जी जेका स्कूल इंतिज़ामिया आहे उहा शागिर्दनि खे मुतालियाती सहूलियत केतिरी ॾेई रहिया आहिनि। जैकोबाबाद शहर जी ॿियूं जेके लाइब्रेरीज़ आहिनि उन्हनि जी सूरत हाल बि वाज़िह हुई। ही हायर सेकेंडरी स्कूल आहे जिते सभई शागिर्द तालीम हासिलु करे रहिया आहिनि। उन्हनि खे जेका लाइब्रेरी जी सहूलियत ॾिनी थी वञे उहा बि नाज़रीन अव्हां जी अखियुनि जे अॻियां आहे ऐं उन खां अलावा जेके सरकार तरफ़ां किताब ॾिना विया आहिनि बुक्स ॾिना विया आहिनि उहे कहिड़ी कंडीशन में पियल आहिनि उन्हनि खे केतिरो महफ़ूज़ तरीक़े सां रखियो वियो आहे। हितां जो स्कूल इंतिज़ामिया शायदि उन्हनि खे SMC फंड्स जे तरीक़ेकार सां या के ॿिए तरीक़ेकार सां शायदि इहे लाइब्रेरीज़ मेंटेनेंस रखणियूं हुजनि थियूं पर उहे पंहिंजी ज़िमेदारियूं केतिरी हद ताईं निभाइनि था। हिते जॾहिं असां हिन स्कूल में पहुतासीं त उते हेडमास्टर साहब जे लाइ ॿुधायो वियो त हू कंहिं हंध ते मीटिंग ते वियल आहे ऐं उहो मौजूदु न आहे ऐं उन हेडमास्टर जी इहा ज़िमेवारी आहे त समूरो जेको इंतिज़ामु आहे उनखे बहितर तरीक़े सां रखे ऐं हिते क़ाइमु ही जेका लाइब्रेरी आहे उन जी सूरत हाल खे बहितर रखे। शागिर्दनि खे फ्री पीरियड में इहा सहूलियत मैसर हुजणु खपे त उहे लाइब्रेरी में वेही करे पंहिंजी इल्म जी उञ उझाइनि ऐं उनखां अलावा मुख़्तलिफ़ जेके सब्जेक्ट्स ते उहे उते बुक हुजणु खपनि जिन खे उहे मुतालो करनि ऐं इल्म जी वुसअत हासिलु करे सघनि। नाज़रीन हिन गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में असां मौजूदु आहियूं। लाइब्रेरी जी सूरत हाल तव्हां ॾिठी उते मौजूदु हिकु उस्ताद सां ॻाल्हाईंदासीं त हिते लाइब्रेरी जी मुंडो सहूलियत ई न आहे या लाइब्रेरी जी या बदतरीन जेका आहे उहा छो आहे या जेके बुक्स सरकार पारां उनखे तदरीसी किताब जेके पियल आहे उहे इन अहिड़ी सूरत हाल में छो पियल आहिनि या हिते लाइब्रेरी जेकॾहिं न आहे त छो न आहे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सर ॿिया ख़ैर। तव्हांजो नालो साईं? एजाज़ अहमद लाशारी साईं। पंहिंजो लाशारी साहब महिरबानी तव्हां हिते छा आहियो? मां हिते FA आहियां फर्स्ट असिस्टेंट आहियां साईं। जंहिं असिस्टेंट हा साईं। हेडमास्टर साहब अॼु मौजूदु न आहिनि? मीटिंग ते वेला साईं। DO साहब जी मीटिंग ते वेला DO साहब जी मीटिंग आहे कोई माना सालियानो एनुअल एग्ज़ाम बि थिए थी न उनजे बारे में कोई टाइम टेबल वग़ैरह इशू थींदो या ॿियो कोई थींदो इन जे हिसाब सां। ॿियो त तव्हां जीअं चओ हिते हायर सेकेंडरी स्कूल आहे हिते लाइब्रेरी हुजणु खपे? लाइब्रेरी हुजणु खपे पर लाइब्रेरी आहे मन नाले मथां आहे पर लेकिन बुक्स गवर्नमेंट ऑफ सिंध ॾे ई नथी। हे जेके बुक्स पियल हुया 11 ॿारहें जा उहो बि इन दफ़ो बाउंड करे छॾियो बाबा 3 सालनि ताईं माना हे कापी जे बुक्स जेके आहिनि रुलण करणा आहिनि। कुझु जेके बुक्स ॾेई छॾिया आहिनि वरी इहे जेके छोकिरा ईंदा वरी इन्हनि खां वापसि करणा आहिनि वरी ॿिया छोकिरा ईंदा उन्हनि खे इहे बुक्स ॾियणा आहिनि। माना हे तदरीसी किताब आहिनि सर। अच्छा हिते लाइब्रेरी मुंडो आहे न उनजे लाइ को पर लेकिन उन में बुक्स को अहिड़ा ॿारहों अॼु ताईं असांखे गवर्नमेंट ऑफ सिंध ॾिना ई न आहिनि। बसि हे कोशिशि कंदा आहियूं दोस्तनि में पाण डोनेशन करे उहो माना अवेलेबल कंदा आहियूं जो पुराणा थींदा आहिनि त वरी पोइ कोई शागिर्द ईंदो आहे उनखे माना इशू करे छॾियो पोइ वरी आस्ते जंहिं महिल वेंदो आहे छॾे पोइ वरी उन्हनि खां वठंदा आहियूं। भला हिते ॾिसो न बुक्स तव्हांखे गवर्नमेंट ऑफ सिंध मुहैया करे ॾिए स्कूल जो पंहिंजो हिकिड़ो SMC फंड थींदो आहे उन में तव्हांखे इहा लाइब्रेरी मेंटेन करणी में जेके लाइब्रेरी जे लाइ न आहिनि सही SMC फंड जे लाइ ॿिया जीअं पाणी आहे ॿियो को एक्टिविटीज़ आहे स्कूल जी उन जे हिसाब सां तक माना इहे लाइब्रेरी डेवलप करणी न आहे SMC फंड न आहे सर। भला सरकार खे तव्हां लिखियो आहे त असां वटि लाइब्रेरी जी ज़रूरत आहे हिते कॾहिं को चूंडियल नुमाइंदे विज़िट कयो आहे? नुमाइंदे कॾहिं बि विज़िट न कयो असां वटि जी न कयो सर विज़िट न कयो कंहिं बि चूंडियल नुमाइंदे विज़िट न कयोसीं। अच्छा भला हिते जेको डिप्टी कमिश्नर आहे जैकोबाबाद जी ज़िले इंतिज़ामिया आहे या हितां जो जेको EDO साहब आहे उन्हनि अची कॾहिं हिन सूरत हाल खे ॾिठो आहे त हिते का लाइब्रेरी कोन्हे?
उन्हनि ॾिठो आहे अची सही बाक़ाइदा डी सी साहब बि विज़िट कई आहे ॾिठो आहे इन खे हर छा खे उन चयो ई हुयो आहे कि माना इन खे अवेलेबल कंदासीं अञा ताईं कोई अहिड़ी शइ नज़र न आई आहे। पर हिते तव्हांजी ॼाण मूजिबि त हिते लाइब्रेरी शुरू खां वठी हुई कोन या असां खां अॻु में हुई सर तक़रीबन मां हिते आयो आहियां माना 10 माना 1988 में मां हिते आयो आहियां उन खां अॻु में हुई पोइ बि हलंदी हुई माना बुक्स तक़रीबन घटि ईंदा हुया। भला तव्हांखे बि तक़रीबन हिते 23 साल ड्यूटी कंदे थी विया आहिनि माना 23 सालनि खां वठी हिते लाइब्रेरी न आहे। लाइब्रेरी हुई सही माना वर्क बि तव्हां चओ था न तव्हां खां अॻु वर्क हुई कंदी पर बुक्स असांखे मुहैया न कया आहिनि पुराणा ई बुक्स उनखे फॉलो कंदा पिया अचूं असां। कहिड़ा पुराणा बुक माना इहे तदरीसी बुक तदरीसी कुझु अहिड़ा माना हुया तफ़सील क़ुरान ॿिया मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे बुक्स हुया जेके उन खे ई फॉलो करे शागिर्दनि खे पढ़नि पिया। हाणे शागिर्दनि वटि एतिरो टाइम ई न आहे जो उहो पंहिंजे कोर्स में ई माना जान नथो छॾे सघे त लाइब्रेरी में छा अची वेंदो सही। ॾिसो न केतिरा एतिरा अहिड़ा इल्मु दोस्त शागिर्द हूंदा आहिनि जंहिंखे फ्री पीरियड्स में उन्हनि खे सहूलियत त हुजणु खपे। थोरा पीरियड फ्री को उन्हनि खे मिले ई नथो न सही तक़रीबन पीरियड कंटिन्यू हलनि था 8 पीरियड। तव्हां हिन लाइब्रेरी जी ज़रूरत ई नथा। लाइब्रेरी जी ज़रूरत आहे पर लेकिन तव्हां चओ था फ्री पीरियड उन्हनि वटि एतिरो टाइम ई न आहे तक़रीबन पढ़ण जे हिसाब सां अॼुकल्ह तमामु मख़सूस टाइम गुज़री वियो हर कंहिंजो। असां हिन वक़्तु गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल जे हिकिड़े हलंदड़ क्लास में मौजूदु आहियूं। उते शागिर्द पंहिंजे तालीम वारे माहौल में मसरूफ़ आहिनि। उस्ताद बि उन क्लास में मौजूदु आहे। सवेर उस्ताद ॻाल्हि कई त शागिर्द पंहिंजे उन तालीम जेको तदरीसी अमल आहे उन खां ई फारिग नथा हुजनि त उन्हनि खे लाइब्रेरी जी कहिड़ी ज़रूरत पवंदी। तव्हांजो छा नालो आहे? सर मैं सोहेल अहमद। सोहेल अहमद काई क्लास में पढ़ंदा आहियो? सर 9th में पढ़ता हूँ। भला तव्हांजे स्कूल में लाइब्रेरी आहे? जी सर। कॾहिं ॾिठी अथव? सर ॾिठी न आहे। पोइ तव्हांखे कंहिं ॿुधायो आहे त हिते लाइब्रेरी आहे? सर ईअं चवंदा आहिनि सर। केरु चवंदा? सर ईअं छोकिरा चवंदा आहिनि सर। त लाइब्रेरी आहे? जी सर। तव्हां कॾहिं हुन में विया न आहियो? न विया हूं सर न विया हूं। भला जेकॾहिं लाइब्रेरी उहा ठहियल हुजे ठीकु हुजे त तव्हां उन में वञी पढ़णु चाहियो था त झटि घड़ी वञी उते को मुतालो कयो? जी सर पढ़णु चाहियूं था असां। जी सर। पर उहा सहूलियत मैसर न आहे? जी सर। सहूलियत हुजणु खपे? हुजणु खपे सर। अच्छा उते कॾहिं वञण बि न थियो आहे? न थियो आहे सर। नीगर ॿुधाए थो त लाइब्रेरी जे लाइ सिर्फ़ु ॿुधो आहे त हिते लाइब्रेरी आहे पर उते कॾहिं वञणु न थियो आहे। जेकॾहिं हुजे त हू उहा ख़्वाहिश ज़रूरु रखनि था त उन लाइब्रेरी में वञी कुझु पंहिंजे इल्मी उञ उझाइजे। हिते क्लास वठंदड़ उस्ताद मौजूदु आहे उन खां कुझु पुछंदासीं त उहे हिते शागिर्दनि खे पढ़ाईंदे। साईं तव्हांजो नालो? उस्ताद तारिक अली डोमकी सिंह। कहिड़ी क्लास पढ़ाए रहिया आहियो? 9th में। तव्हां बि हिते उस्ताद आहियो घणे वक़्त खां? मां तक़रीबन 89 खां आहियां हिते। तव्हां हिते कॾहिं लाइब्रेरी ॾिठी आहे? बाक़ाइदा ॾिठी आहे ऐं काफ़ी टाइम अॻु में असां हिते स्टडी बि कंदा हुआसीं वेंदा हुआसीं। हाणे कुझु टाइम खां वठी करे हे जॾहिं खां असांजी बोर्ड जेका अची वई उनजे क्राइसिस खां पोइ जेका इहा डिस्टर्ब थी वई आहे। बोर्ड में स्कूल त कोन ॿुॾो? न ॿुॾो न हुयो पर जेके माण्हू हिते आया हुआ असांजी लाइब्रेरी कंहिं जंहिं जाइ ते हुई उतां शिफ्ट करे ॿी जाइ ते रखियो हुयो। उनखां पोइ उहा डिस्टर्ब रही आहे। भला उते केतिरा तव्हां जॾहिं उते मुताले खां वेंदा त केतिरा किताब मौजूदु हूंदा तव्हांजे अंदाज़े मूजिबि? किताब को काउंटिंग कोन्हे को बार अंदाज़ो तक़रीबन असांजा कबर्ड्स जेके आहिनि कबोर्ड्स जेके हुआ उहे फुल भरियल हुया। हिकिड़ो अंदाज़ो त हूंदो न केतिरा? कुझु चई नथो सघे थी मे बि थी सघे थो 2-3 हुजनि कॾहिं काउंट न कया आहिनि पाण या का अहिड़ो काउंटिंग। उहे तदरीसी किताब आहे या मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स हिस्ट्री इस्लामिक सभु तदरीस सां गॾोगॾु जेको आहे असां वटि हिस्ट्री जेका पुराणी जेका असांजी आहे उहे उन में काफ़ी जेके आहिनि पंहिंजो कहाणियूं वग़ैरह थियूं जेके असांजे पाकिस्तान जे हवाले सां या ॿारनि खे बहितर अंदाज़ में कंहिं ॻाल्हि खे सम्झण जे लाइ उन में काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि। काफ़ी सभु किताब मौजूदु? बिल्कुलु बिल्कुलु हुआ। ऐं हाणे लाइब्रेरी में तव्हांजो वञणु कोन थो थिए? न हाणे हिन हींअर ताज़ो तरीन कोन थियो आहे को। उस्ताद ॿुधाए थो त कुझु वक़्तु अॻु में हिते लाइब्रेरी बिल्कुलु डेवलप हुई उहा बहितर कंडीशन में हुई। उते हज़ारें किताब मौजूदु हुआ मुख़्तलिफ़ क़िस्म जा किताब मौजूदु हुआ। उहे पाण बि वञी उनजो मुतालो कंदा हुआ ऐं शागिर्द बि वञी मुतालो कंदा हुआ। पोइ ख़बर न आहे त हाणे उहा लाइब्रेरी जी अहिड़ी बदहाली छो आहे उहा तबाह छो थी वई उहे किताब केॾांहुं विया का ख़बर कोन्हे। हिन वक़्तु जेका लाइब्रेरी जी सूरत हाल हुई उहा अवां जी अखियुनि जे अॻियां हुई। हाणे हलंदासीं कंहिं ॿिए स्कूल में कंहिं ॿिए तालीमी इदारे में त उते लाइब्रेरी जी सूरत हाल छा आहे। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं जैकबाबाद शहर जी अकेली डिग्री कॉलेज बॉयज़ डिग्री कॉलेज जे लाइब्रेरी हाल में। उते हुजण खां त कॿाटनि में बंदि हज़ारें किताब नज़र अचनि था
उहा लाइब्रेरी जो अमल कीअं जारी सारी रहंदो आहे, उहा हिन लाइब्रेरी हाल में पयल फर्नीचर मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हीअ लाइब्रेरी केतिरी फंक्शनल आहे, या हिते जेके पयल हज़ारे किताब आहिनि उहे शागिर्दनि जे मुताले जे लाइ केतिरो इस्तेमालु थींदा आहिनि, या लाइब्रेरी वारो जेको अमल आहे उनखे रवां दवां रखण जे लाइ हितां जी कॉलेज इंतिज़ामिया पारां कहिड़ा एफर्ट्स वरिता विया आहिनि, उहा समूरी सूरत हाल असांजे नाज़रीन जी अखियुनि जे अॻियां आहे त इहे हज़ारे किताब जेके कबाटनि में बंदि आहिनि, छा कबाटनि में बंदि हुजण सां मुतालो थी सघे थो, ऐं हिते पढ़ंदड़ जेके सवें शागिर्द आहिनि शायदि उहे हिन सहूलियत खां महरूम आहिनि जो पंहिंजी इल्मी उञ उझाए सघनि। हिते चंद कुर्सियूं पियल आहिनि, कंहिं बि तरह सां उहो अमल नज़र नथो अचे, उहो हिकिड़ो सूरत हाल नज़र नथी अचे जंहिं मां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे त हिते हीअ लाइब्रेरी का फंक्शनल हुजे थी, हिते को शागिर्द मुतालो बि करनि था, या जेके फ्री पीरियड्स हुजनि था उन में वेही करे मुख़्तलिफ़ जेके सब्जेक्ट्स ते किताब हुजनि था उन्हनि जे अखियुनि जे अॻियां जेका वर्क गर्दानी उनखे करणु खपंदी आहे या उनखे उनजी ज़रूरत आहे उहा ज़रूरत हू पंहिंजी पूरी करे सघनि था। कतई हिन सूरत हाल मां उहो नज़र नथो अचे त हीअ लाइब्रेरी बि का एज़ ए लाइब्रेरी का इस्तेमालु थींदी आहे। सिर्फ़ु शायदि कनि अहम मौक़नि ते हीअ कबट संवारे सिंगारे उजारे रखिया वेंदा हुजनि, ऐं हिते शायदि उन पंहिंजे मुख़्तसिर वक़्त जे लाइ या आर्ज़ी वक़्त जे लाइ उहो शायदि को माहौल ठाहियो वेंदो हुजे जेको उहो ॿुधाईंदो हुजे। हीउ माहौल चिटो ॿुधाए थो त हितां जे न त कंहिं इक़्तिदार धणीअ खे हिन माहौल सां दिलचस्पी आहे, न हितां जे इंतिज़ामिया खे हिन माहौल सां दिलचस्पी आहे। हलंदासीं कंहिं ॿिए तालीमी इदारे में। जैकबाबाद सॼे ज़िले अंदरि जेका लाइब्रेरियुनि जी बदतरीन सूरत हाल अवां मुख़्तलिफ़ हंधनि ते ॾिठी, ऐं हिन वक़्तु बि असां हिकिड़ी फलाही लाइब्रेरी क़ाइमु कयल आहे जेका पार्टीशन खां पहिरियां 1932 में हीअ लाइब्रेरी क़ाइमु कई वई, जेका कंहिं बि तरह सां उनखे को सरकारी सहायता हिन महिल बि हासिलु कोन्हे। उते मौजूदु जेको लाइब्रेरी क़ाइमु कंदड़ कामरेड दिलीप कुमार जन उहे मौजूदु आहिनि, उनको पुछूं था। कामरेड दिलीप कुमार जे वालिद साहब जन उहा लाइब्रेरी क़ाइमु कई, उनको पुछा कंदासीं त हीअ लाइब्रेरी हलाइण जे लाइ उन्हनि खे सरकार पारां के किताब ॾिना वञनि था या का ॿी सरकारी जे तरफ़ां का सहूलियत खेनि मैसर आहे, ज़िले इंतिज़ामिया पारां का सहूलियत मैसर आहे या न, या कॾहिं हिन लाइब्रेरी जो बि कंहिं चूंडियल नुमाइंदे या कंहिं अहिड़े अख़्तियार धणी को हिते विज़िट कयो आहे जंहिंसां उनखे अंदाज़ो थींदो हुजे त हीअ शहर जे विच में जेका क़ाइमु लाइब्रेरी आहे उते इल्मु दोस्त धुरियूं पंहिंजो टाइम कढी अची उहो मुताले जो शौक़ु पूरो करनि, मुताले जी घुर्ज पूरी करनि। हीअ उन इलाइक़े में लाइब्रेरी क़ाइमु आहे जिते तक़रीबन जेको शेड्यूल असांजा अक़लियती माण्हू आहिनि उहे बि इल्म सां ॾाढो चाह रखनि था, उन्हनि खे हिन इलाइक़े में शायदि वधीक तहफ़ुज़ जो अहसासु थींदो हुजे जिते हू आसानीअ सां अची करे उहो शौक़ु पूरो करे सघनि था। कमरेड, तव्हांजी हीअ लाइब्रेरी कॾहिं क़ाइमु थी ऐं कंहिं क़ाइमु कई? 1932 में लाइब्रेरी क़ाइमु थी। हिते जो पार्टीशन गाग में नौजवान कांग्रेसी जंहिं मुंहिंजो वालिद साहब बि हुयो, उन्हनि पंहिंजी सहायता पंहिंजी मदद पाइण तहत हीअ विच शहर में लाइब्रेरी 1932 धारे वार जे कप ते ठाही, जीअं आम जी जीअं शागिर्द जेका बि शहरवासियुनि खे सहूलियत मिले। हीअ क़दीमी 81 साल खां लाइब्रेरी हली रही आहे। जंहिंजी हिकिड़ी ॿी ॻाल्हि, हीअ शहर जे विच में तव्हां चओ था लाइब्रेरी क़ाइमु आहे, हिन महिल हिते तव्हांजी हिन लाइब्रेरी में केतिरा किताब मौजूदु आहिनि? हिन खां तक़रीबन 1000 जे लॻभॻि किताब मौजूदु आहिनि, जंहिंमें पुराणा तारीख़ी किताब बि आहिनि। शाह जो रसालो आहे, सचल जो रसालो आहे, सामी जो रसालो आहे, हिसामुद्दीन पीरा हिसामुद्दीन राशिदी जा किताब आहिनि, पर हिन खे पढ़ण लाइ कोई बि कान थो तयारु आहे। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि त पंहिंजो इहे किताब तव्हांजा पंहिंजा ख़रीद कयल आहिनि या सरकार तरफ़ां बि तव्हांखे किताब ॾिना विया आहिनि? हीअ पंहिंजा तरफ़ पंहिंजे मुंहिंजे वालिद साहब जॾहिं हूंदा हुया या पंहिंजे जेको असां कोशिशनि सां जेतिरो बि असांखे माली इजाज़त हूंदी असां उन सां ख़रीद कया आहिनि ऐं कुझु माण्हुनि डोनेट कया आहिनि। पर सरकार तरफ़ां हीअ खां ताईं जॾहिं खां मूंखे यानी सम्झ आई आहे त कॾहिं बि को 1 रुपए जी बि न ग्रांट मिली आहे, न रसाला, न किताब, न अख़बारूं। हिते म्यूनसिपालिटी तरफ़ां हिकु गंद जी पेटी क़ाइमु कई, जेको तव्हां शायदि पाण ई वॾी कोशिशि सां DC साहिब खे हिते वठी आया हुयो। तव्हां ई जेको उन जी वॾी कोशिशूं कयूं, काशिशूं कयूं, जंहिंमें डिस्ट्रिक्ट जज, सेशन जज शाह साहब हुयो जंहिं इहो ऑर्डर बि कयो, ऐं तव्हां DC साहिब सिजात जमाल खे तव्हां हिते विज़िट कराई, तंहिंखां पोइ उहा पेटी हटिजी वई।
उते जे काफ़ी दफ़ा इंतज़ामिया सां मिलियासीं, म्यूनसिपालिटी जे ऑफिसरनि सां मिलियासीं, जिन साफ़ इनकार करे छॾियो त लाइब्रेरी जे साम्हूं ई डस्टबिन हूंदो। पर पर हाणे ही जेका लाइब्रेरी हले थी इन में रोज़मर्रा जूं जेके अख़बारूं अचनि थियूं या जेके किताब पिया आहिनि या जेको पाणीअ जो बिजलीअ जो ख़र्चु अचे थो उहो तव्हां पंहिंजे खीसे मां बर्दाश्त कयो था? बिल्कुलु पंहिंजे खीसे मां बर्दाश्त कंदा आहियूं ऐं का जहिड़े बि तरीक़े सां माने इन खे अरेंज कयूं था, हलाईंदा अचूं था जेसि ताईं हिते जो आम जी हिते वॾा वॾा अदीब निकिता, वॾी सेक्रेटरी लेवल ते माण्हू इन लाइब्रेरी में माना फैज़याब थिया, जिन खे माली हैसियत बि न हूंदी हुई, ऐं डॉक्टर इंजीनियर काफ़ी एजिड माण्हू बि अञा बि अची पिया टाइम पास कंदा आहिनि ऐं अख़बारूं पढ़ंदा आहिनि। शहर जा ख़ासि तौर ॿाहिराड़ी जा जेके माण्हू आहिनि जॾहिं शहर मां ख़रीदारी करे अची झटि लाइब्रेरी में वेहींदा बि आहिनि ऐं अख़बार जो मुतालो बि कंदा आहिनि। जी गड़ी खेरे खां ठुल ताईं जेका तव्हां लाइब्रेरीज़ जी सूरत हाल ॾिठी, जेका इल्म जी उञ उझाइण वारी सूरत हाल ॾिठी, हितां जो जेको ग़रीब शागिर्द आहे, हितां जो जेको ग़रीब इल्मु दोस्त माण्हू आहे, उनखे अख़्तियार धड़नि पारां केतिरियूं सहूलियतूं ॾिनियूं वियूं आहिनि, जेके लाइब्रेरीज़ क़ाइमु कयूं वियूं आहिनि उन्हनि जी कहिड़ी हालति आहे उहा तव्हां जी अखियुनि जे अॻियां आहे। उनजी समूरी सूरत हाल मां ॾिठी गड़ी खेरे में त मुंडा लाइब्रेरी आहे ई कोन, जेका जेकबाबाद ज़िलई हेडक्वार्टर आहे उते जेका लाइब्रेरी जी सूरत हाल आहे उहा बि इंतिहाई बदतरीन सूरत हाल आहे ऐं किथे किताब मौजूदु आहिनि त उहो वहिंवार कोन थो हले ऐं जिते किताब कोन्हनि उते शौक़ीन मजबूरनि उहे जेके मुख़्तसिर किताब आहिनि उन्हनि मां ई पंहिंजो शौक़ु पूरो करनि था। तालके ठुल जी जेका लाइब्रेरी आहे उनजी बि इंतिहाई बदतरीन सूरत हाल अव्हांजे अखियुनि जे अॻियां आहे। हितां जा जेके अख़्तियार धणी आहिनि, हितां जा जेके सियासी भोतार आहिनि या जेके हितां जा घण जे शहर जा ज़िले जा पाण खे घण घुरिया सॾाइनि था, उन्हनि जी हिन तरफ़ आख़िर तवजो छो नथी वञे? जेकॾहिं इन तरफ़ तवजो नथी वञे या हिकिड़ी ॼाणी वाणी बेध्यानी आहे त इनखे छा थो सॾे सघिजे? हितां जे माण्हुनि सां ही इल्मु दुश्मनी वारो रवैयो आख़िर केसिताणी रहंदो? उन्हनि खे सहूलियतूं केरु मुयसरु करे ॾींदो? इहो हिकिड़ो सवाल या निशान आहे। हितां जा माण्हू इहो सुवाल कंहिंखां आख़िर पुछनि ऐं इन जो जवाबु आख़िर केरु ॾींदो? ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।